सिटी न्यूज़। एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद रुज़ान अहमद खान जी हिदायतुनि ते मुग़विन खे बाज़ियाब करण लाइ पुलिस वॾी नफ़री साण करे एपीसी चेन खणी ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो। जॾहिं त ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसी करे फायरिंग शुरू करे ॾिनी। ॾोहारियुनि खे जवाबी फायरिंग में बि पुलिस फायरिंग कई। जॾहिं त अहिड़ो खुफ़िया इतला पुलिस खे मिलियो हो त अगवाकार मुग़विन खे हिक इलाइक़े मां खणी करे ॿिए इलाइक़े ॾांहुं मोकिलण जूं तयारियूं कयूं हुयूं ऐं पुलिस जे जवाननि बर वक़्तु कार्रवाई करे ॿ मुग़वी आज़ादु कराए वरिता ऐं ॿ जवाबदार अरसलान ऐं अनवर खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। वाज़िह रहे त पुलिस खे खुफ़िया इतला मिलण ते महमूद जतोई जे घर ते पुलिस छापो हयो, जंहिं बैदि ॿ मुग़वी बाज़ियाब कराया विया। यादि रहे त 6 अक्टूबर ते आबा थाणे जी हद मां अगवा थी वियल बिलावल सुमरो ऐं 4 महीना अॻु औरताणे आवाज़ ते हिरकजी ठरी मीरवा जे रहवासी अजब दस्ती खे पिणु अगवा कयो वियो हो, जिन खे बाज़ियाब करायो वियो आहे। जॾहिं त ॿिनि ॾोहारियुनि अरसलान ऐं अनवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त ॿई ॾोहारी पाण में भाइर आहिनि, जिन जे कब्ज़नि मां 2 टीटी पिस्टल ऐं 50 गोलियूं बरामद कयूं वियूं आहिनि। जॾहिं त अहिड़ी ख़बर ॿुधी वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे ऐं एसएसपी शिकारपुर जे हक़ में नारेबाज़ी कई वई। रिपोर्ट अनीस अहमद जतोई, सिटी न्यूज़, कानपुर।